हिकिड़े इंसानी जे क़तल पूरे इंसानी जे क़तल आहे। जेको हिकिड़ो असांजो भाउ शहीद नसरुल्लाह गॾाणी शहीद थियो आहे त पूरे जेकॾहिं कातिल नथा मिलनि, इन जो जेको आहे रियासत ते ज़िम्मेदारी रियासत जी आहे कि उन कातिलनि खे ॻोल्हे करे उनखे कैफ़िरे किरदार ताईं पहुचाए। तमामु अफ़सोस चवणो पए थो कि 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि कातिल हमले खे, शहीद नसरुल्लाह खे जो हमिलो कयो वियो, हिन टाइम ताईं जेको आहे उहो कातिल जेके आहिनि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं इन मां इहो मैसेज मिले थो त हीअ जेकी पुलिस आहे इहा जागीरदारनि जी कमदार आहे ऐं हीअ कमु करण लाइ तयारु न आहे। जेको उनखे अहकामात मिलंदो जागीरदारनि तरफ़ां उहे इनखे फॉलो कंदा। बाक़ी पब्लिक हुजे या सिविल सोसाइटी हुजे, उन लाइ पुलिस शहादत के केतिरा ॾींहं गुज़री चुकिया आहिनि। इंतिज़ामिया जे तरफ़ां हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो मुतहरिक कोई जवाबु न आयो आहे। SSP साहब ऑफिस जा जेको धरणो लॻल आहे, SSP साहब अॼु ताईं प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो न असांखे ॿुधायो आहे त नसरुल्लाह गॾाणी जी शहादत जो किथे मामलो पहुतो, केतिरी पेशरफ़्त थी आहे। अञा ताईं सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। पूरी सिंध हिकिड़ो ई मुतालबो आहे, उनजो पूरी सिंध जो हिकिड़ो मुतालबो शहीद नसरुल्लाह गॾाणी साहब जा जेके कातिल आहिनि गिरफ़्तार करण। अॼु को बि गद्दार न बख़्शियो वेंदो, रूप ग़ैब जो वठी सघंदो न राज़न कोई। हाणे बेदार थियो आहे सिंध धरती जो वज़न। यंग लायर ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां प्लेटफॉर्म तरफ़ां असीं सभु हिते गॾु थिया आहियूं। उनजो इहो मक़सदु आहे त जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी उनखे तक़रीबन महीनो थियण वारो आहे, पर हिन वक़्त ताईं जेको नाहिल SSP आहे, नाहिल जेका नसरुल्लाह गॾाणी जेके क़तल खे उहो सियासी रंग ॾेई करे सियासी माण्हुनि खे गिरफ़्तार, वॾेरनि ऐं बोहतरनि जे चवण ते ॿिया माण्हू पिया गिरफ़्तार करे। ऐं कारी वारो जेको थ्योरी आहे हिन वक़्तु ख़तमु थी चुको आहे। असीं हिकु मॉडर्न टेक्नोलॉजी में गुज़रूं था जिते को बि कारी जो कॉन्सेप्ट न आहे। हिते डायरेक्ट IG सिंध खां मुतालबो कयूं था त तव्हां कमेटी हिकिड़ी जोड़ियो ऐं उन कमेटी जे तहत जल्द जल्द जेके कातिल गिरफ़्तार कयो, न त ॿी सूरत में असीं सभु वकील ॿाहिरि असां एहतजाज जो दाइरो अञा वधीक वधाईंदासीं। एहतजाज त परे जी ॻाल्हि आहे, मां SSP खे खुलेआम चैलेंज थो कयां, जेकॾहिं तव्हां इन ख़िलाफ़ु एक्शन नथा वठो त असीं तव्हां ते कोर्ट में पटिशन करण लाइ बि तयारु। उनखे मारींदा नी को मसइलो न आहे। अकबर बुगटी जहिड़ा शहीद बहादुर जेके नी गारनि में वञी करे जबलनि जे विच में वञी करे तह जे विच में वञी करे रियासत उनखे मारे सघे थी, शहीद करे सघे थी, त पोइ नसरुल्लाह कातिल उन जे लाइ छा आहिनि। असां पुरज़ोर अपील कयूं था ऐं इहो वाज़े कयूं था स्टेट खे, रियासत खे, जेके बि मुलविस आहिनि, जेका बि रियासत जा हिसा आहिनि, जेके बि गवर्नमेंट जा एलिमेंट आहिनि, चाहे उहा लेजिस्लेशन हुजे, चाहे उहा एग्जीक्यूटिव हुजे, चाहे उहा ख़ुदि गवर्नमेंट सेल्फ हुजे, ऑल द बॉडी, असां इहो अपील कयूं था त नसरुल्लाह गॾाणी जा जेके कातिल उहे गिरफ़्तार कया वञनि। अगरि उहे गिरफ़्तार न कंदा, पुलिस में ज़रूरत न आहे जो हितां जो फ्यूडरल सरमाएदार जागीरदार नसरुल्लाह गॾाणी जे क़तल में मुलविस आहे, हिन लाइ पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण में सख़्तु नथी रखे। असां हिकिड़ो मुतालबो खणी हिते धरणे में वेठा आहियूं त नसरुल्लाह गॾाणी जे क़तल केस जी जांच लाइ अदालती कमीशन क़ाइमु कयो वञे, उहो हिन केस जी तहक़ीक़ात करे। जेसीं ताईं मुतालबो असांजो पूरो नथो कयो वञे, असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं।